हो कदे न तू जो मेरा बुध दो कदे न तू जो मेरा बुध दो छोटा तारण वारो बैठोगा तारण वारो बैठोगा तारण वारो बैठोगा इतना आतना कल पे सब तारण वारो बैठोगा तारण वारो बैठोगा इतना आतना कल पे सब तारण वारो बैठोगा वारो बैठोगा तारण वारो बैठोगा इतना आतना कल पे सब तारण वारो बैठोगा महबूब करी मई दावत थी के दावत कई करण वारो है केर नहीं आए आए सुभान अल्लाह वरी बुधायो सुभान अल्लाह सही महबूब जो आशिक है हजरत जाबिर उन दावत कई महबूब करीमन वट पहुता ओ साईं अज दावत री कई है मुझा महबूब या कबूल फरमायो जदे महबूब करीम रवाना था हजरत जाबिर जी दावत में बाचन दावत में चन पिया जाबिर जब पुट हुआ या मां गाल किथे बुधी मदीने पाक जो शहर है आए है मूसा कट्ठे आहे मुझो मुर्शिद सैयद मोहम्मद आशिक अली शाह जिलानी प्रोग्राम करण वाली जगह है फारसी बाग खुदा जो कसमा हीर गाल बुधी करे को भी अख मु इए कोन ॾिठी हीअं ज़ारो कता रोई रहा जाबिर जब पुट हुआ उन्होंने पान में रांद भी खेदी हिकड़े भा बे नंढे भाग छा कयो छुरी तिखी हुई इलाही उनखे कुई करे उनखे फोत करे छॾी हुन ॾिठो बे भा ॾिठो नंढड़ा आहिनि बिल्कुलु बे भा ॾिठो त ही मूं छा करे छॾियो ओ मथा टपो ॾेई करे उहो बि हेठि किरी पियो उन जो बि मणको भॼी पियो उहो बि फोत थी वियो ओॾा साईं महबूब करीम तशरीफ़ फरमाए आए हाय 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 सुभान अल्लाह महबूब अचनि पिया हाणे साईं पंहिंजी घरवारी खे चए थो ओ घरवारी ॿुध महबूब अचनि पिया काइनात जा सरदार ॻाल्हि न कजां त पंहिंजा पुट किथे आहिनि चइजो न त ईअं रांदि ते खेॾण विया आहिनि पर महबूब जॾहिं निकिता त महबूब खे ख़बर पइजी वई आहे महबूब ॼाणनि पिया महबूब जीअं पहुता ओ जाबिर ओ तुंहिंजा ॿई पुटड़ा काथे आहिनि साईं विया आहिनि रांदि ते ठीकु आहे भला पोइ मां महबूब इंतज़ार कयां थो अचनि त पोइ गॾु वेही करे मानी खाईंदासीं जाबिर परेशान थियो हाणे महबूब कहिड़ो कूड़ ॻाल्हाइजे छा लिकाइजे ओ महबूब ओ काइनात जा सरदार उनजी अमर ॾाढी मां जी दिलि जेकी आहे नाज़ुक हूंदी आहे उनजी मां खे बि मां मना कयो पंहिंजी घरवारी खे मूं बि बर्दाश्त कयो आहिनि त जिगर जा टुकड़ा पर तव्हां अचो पिया असां बर्दाश्त न पिया सघूं असां चयोसीं ॻाल्हि कोन कंदासीं पर सची ॻाल्हि इहा आहे त ॿई पुटड़ा मुंहिंजा फोत थी विया आहिनि इहे रांदि खेॾंदे महबूब फरमायो त मां जीअरण वारो आयो जो आहियां मां जीअरण वारो जो अची वियो आहियां काथे आहिनि तुंहिंजा बचड़ा मूंखे वठी हलो महबूब खे वठी हला मथे कमरे में महबूब उन्हनि जो नंढड़े जो जेको हिसो हूंदो आहे मिलाए पाण में ओ पुट उथो त हल गॾु मानी खाऊं ओ बचड़ा उथो त गॾु मानी खाऊं हाणे ॿुधो मिसरो छा लिखे थो जाबिर जा पुट मोल हुआ ॿई महबूबन खे ख़बर अॻेई जाबिर तोखे कहिड़ी करती जियारण वारो बैठो जियारण वारो बैठो जियारण वारो बैठो जियारण वारो बैठो आतना कल को जियारण वारो बैठो बुलंदी तुझी बाह में जान न जलंदी तुझी अॻिते ॿुधो साईं कीअं जान जलंदी
अलहमदुल्ला खुदा जो कसम वो जॾहिं आशिक कब्र में लहंदो न आमना जा नाला तशरीफ़ फरमा आने आशिक चाली के तो आने अगली अगली लाइन बुझो तू इज्जत बुलंदी तो हुजी बाग में जान न जलदी तो जी दोस्त कमारी बाहक बिल्कुल ओ ठारण वारो बैठो ओ ठारण वारो बैठो ओ ठारण वारो बैठो ना कल को ठारण वारो बैठो कल